जहर जिंदगी अजी जल्दी खणी अच तगारी डिगियो अची खण न त अदा असांखे विहणी कोन ॾींदो खणी थी अचा अदा तव्हां डिगी त ठाहे वठो विजेस परियों विजेस कुर्बान तू छा थो करे मथो नथो विजेस यो जल्दी में थोड़ी चांद खाए वठ इन्ही के त बाहि थी बाणिया मथे में सूर है ॾाढो अदा तेल परियों खाए रख हेजे परियों ने रखे परते अदा देख खबर रेस कमाल खान जे लाइ जीअण जी वाट आहे या खुदकशी करे छॾींदो जेकॾहिं उनखे खुदकशी करणी हुजे न त पंहिंजो मोह कारो करे अची हालार खां माफ़ी कोन वठे आ इन जो मक़सद कमाल हालार खां पलांद कंदो अदा मुड़ंदो कोन आहे कारीगर मुड़ंदो कोन पर रईस गफ़ार खान जी लत वॾी करी आ अदा भले रईस गफ़ार खान जी कमाल जी निड़ीअ जे मथां लत हुजे पर रईस कमाल खान पलाव करण खां सवाइ कोन मुड़ंदई जहिड़ी कमाल जी बेइज्जती थी आ अहिड़ो पलांद हालार खां करे सघंदो वध में वध 2-3 माण्हू छॾींदो हालार खे रतो रत कराईंदो पोइ बे कमाल जो अंदर कोन ठरंदो इहो उन्हनि जो जहिड़ो आहे ओठा तव्हां विच में टंग न अड़ायो त सुठो आ अदा वारा रेस पारा न विड़न न भाॼाई त फतकी मरन ठहियो हाणे बात न हण तूं ओठो हणंदो आ सोटो अहिड़ो हणंदो आ सोटो जो बकरी बेकटी न करे पर हिन भेरे सोटो असांजी बगल में हूंदो ॿाहिरि कोन निकिरंदो परे खां वेही तमाशो ॾिसंदासीं ॾिसूं था त बाज़ी केर थो खटे न इहे नथो थी सघे इहे नथो थी सघे अदार पना न वञे इहो कमीनो तूं हेॾां ॻोठीस हेॾां ॻोठांस थो न ईंदो अॼु इहो अदार पन हेॾां न वेंदो तूं पंहिंजे तरफ़ खां ख़्याल कजांइ मरी वे जवान जा पुट अॼु न बचंदे न वञे अदा वारो कर अॼु वठीस ये निभागा न कंहिंजे पुछाइन ये रोज न रोज कंहिंसां जहिड़ो निभागा कयूं ई कयूं अचनि था जल्दी अच त हली रोकियोन बचा को मसलो न करे वञे पीरोड़े मां चवां थो पीराज तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि हा दा अॼु हिनखे घर ते ई कोन छॾींदासीं पीरा इहो बियो मां चवां थो छॾियो जहिड़े खे माठ कयो अरे कालू मां चवां थो सॼो रस्तो न रोक अरे होश कयो छो अची छिता थिया कालू कोन छॾींदासीं मुड़ो यार मुड़ो खुदा खे मञो ही ॾिसो मां तव्हांखे हथ थो जोड़ियां ही पटको मेड़ थो कयां यार मुड़ो आख़िर छो छा आहे जो एॾो होश मां निकिता था वञो अञा पुछी तो छा थियो आहे अरे असां सां ज़ुल्म थियो आहे कार थियो आहे वेदन थियो आहे अच तोखे ॾेखारां हालार खान तव्हां कारीगर नांग सां वेर पतो आहे कमाल खान कॾहिं बि ख़ामोश थी कोन वेंदो असीं पंहिंजी इज़त ऐं आबरू जी ख़ातिर विढ़ूं पिया जेकॾहिं पंहिंजे नंगनि ऐं दंगनि जे मथां सिर कुर्बान करणो पियो त घोरे छॾींदासीं रईस गफ़ार खान जो भाउ थी करे ये कीअं तो गलत कदम खणे असगर जेकॾहिं मां उते मौजूद न हुजां ऐं छोकिरी ढोड़ी अची घर दाह ॾियां त मूंखे ॿुधाए त हुनजी ज़ुबान ते केरु एतबार करे आ केर बि न शुक्र थियो जो मां उते पहुची वियुसि इन छुड़वा घोड़े खे कांटेरो लॻा वात में विझी गफ़ार खान वञी साम्हूं बीहारियोमांसि तॾहिं वञी इन गफ़ार खान एॾो वॾो सख़्तु कदम खयो सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजी साख बहाल रखण लाइ जेकॾहिं न्याणीअ सां गॾु चाचो साईं बि गॾिजी वञी दाह ॾे आ न तॾहिं बि को बि खड़ तेल न निकिरे आ रईस गफ़ार खान असूल परस्त ऐं अमुन पसंद माण्हू आहे हू नथो चाहे त हिन ॻोठ में का दुश्मन जी चिणग दुखे मां मञा थो त गफ़ार खान हिकु अमन पसंद माण्हू आहे ऐं हू
दुश्मनीअ जी हिकिड़ी चिणग बि दुखण न ॾींदो। पर यादि रखजांइ हेबत, इहो जेको कमाल खान आहे न, तमाम जल्द इन तर में दुश्मनीअ जा बभड़ भड़काईंदो। खुदा कंदो ता कमाल खान हिनी सज़ा मां सबक हासिल करे वेंदो। सबक उहे हासिल कंदा आहिनि जिन जा ज़मीर ज़िंदा हूंदा आहिनि। ही बेज़मीरो आहे, हिन मां चङाई जी का बि उम्मीद नथी रखी सघिजे। इन करे हू पंहिंजो प्लान हासिल करण जे लाइ को न को कदम ज़रूर खणंदो। हाणे ॾिसणो इहो आहे त इहो कमाल खान मूंसां कहिड़ी तो चाल हले। शायद उनखे इहा ख़बर न आहे आलार जी सट दुश्मन चट। अच्छा ये मटर दिसी तो ये मटर भगल आए ना। हाँ आहे। ओ हेड़ा ओ हे परान ओ यो ये मटर दिस भगल आ ना। हो रे परान दिस ताज़ो नुकसान थला उठा वो किता साजे रोज रोज नुकसान थे तो असा नुकसान जो तालो केर कदो। आखिरी यो नुकसान केर थो करे। वाह कालुआ उनके हथन सां भजाए छॾई त तजियो जिंदा कोन हो जा अञा पुछितो त केर थो करे। अज त भजी वयो आ, हाणे जेकर हथ आयो न त जिंदा कोन छॾींदासीं। हाँ अजायो जेड़े के न वधायो वनी शाम रह सके तां जो। हाँ रेस ते पियो त मां झेड़ो करण कोन ॾींदुसि। शाम जो अची तां रह सके तां ॾियो, मां तां जो शायद तां केड़ी तां ॾियो रह सके इहो ॿुधा त छा चऊंस। उन्ही जी तां जंहिं इहे मट भगा आहिनि। मट त असां भगा आहिनि। जे मट इहे तव्हां भगा आहिनि त पोइ तव्हां कंहिंजे पुठियां कंहिंखे पिया डरायो। इहो ओठे वारो कुत्तो 3 चक्र सॼा मट लुबे वियो आहे। अॼु तो उनखे बचाए विधो। हाणे मूंखे तूं इहो ॿुधा त रह सके केड़ी तां ॾियूं त ओठे वारो कुत्तो जेको असां मट लुबे थो वञे। बाक़ी तो छा सम्झो असां ओठे जे पुठियां असीं छा। अच्छो अथव मोह कुत्तनि खे वधो था डुकाईंदा। मूं त सम्झो हाणे के खून करे विझंदा। अचो हलो। दादा ई छा चयो असां को गलत कयो छा। हां ई कोन सम्झो दाई कुरान बाबा अच त टिकटॉक ठायो। बाबा ये मुखे ना ही बाबा 2 मिनट प्लीज बाबा को स्टाइल हण। बाबा मुखे ना ही नहीं दा ये जको वण तू वनी कर। ठीक है बाबा भला ये करे थोरो हली देखार। बाबा नहीं बाबा मुखे छोटी तंग करी। बाबा प्लीज। हां ठीक है भला। हां अच्छा क्या। हां ओ बुढ़े जरा संभल के चल, फिसल गए ना तो चेल चिबी हो जाएगी। सभी करी छोरी मामा टिकटॉक में डालो। तुझे भाउ लुकमान 2-3 चक्कर चयो आहे त भाउ वॾे के चओ मुंहिंजे लाइ मीरा जो रिश्तो घुरे। इनी छोरी के दावण केर ॾींदो जेकी वते थी छलांगू ॾींदी। इनी छोरी जे करे घणा गोठ में मसला थिया आहिनि। ॾिस जा इहा छोरी जंहिं घर में वई नी ॿ ॾींहं कोन वेंदी 2 ॾींहं। हा असां रे छोरे जो थियो दिमाग़ ख़राब। ओठा जॾहिं तूं मूंखे ॾावण ॾेई घर में विहारे छॾियो आहे न त पोइ लुकमान बि मीरा खे सिधो करे घर में विहारे छॾंदो। न वज़ीरा जेको मुंहिंजो ख़्याल आहे न त मां कबदार खुदन खां लुकमान जे लाइ संग घुरां। तूं खुदन खे खणी राज़ी करे बि छॾे पर उनजी ज़ाल बाई कॾहिं बि इन घर में पंहिंजी छोरी जो रिश्तो न ॾींदी। खुदन आई बाई खे राज़ी करण मुंहिंजो कमु आहे। तूं घबराए न। टिकटॉक थी ठाई मां ने मतलब टिकटॉक ठाईंदी न जो तू थी ठाई। चङो भला इहो नथो वणे न पाण को गानो ॻोल्हियूं था उन ते तूं बि डांस कर ऐं मां बि कंदसि। अरे बाबा मूंखे भला डांस ईंदी आहे छा तू तोसां बि टिकटॉक ठाहींदीसां। बाबा हिकु चक्कर टिकटॉक ठाहियां पोइ ॾिस जा कहिड़ी सोणी वीडियो ईंदी। छोरी तो बाइताल करे ॾिनो आहे इहो मोबाइल इन जी भञणी पवंदी।
मत कराओ बाबा तो बाबा इकडे तू छडी सच बाबा बाबा थकड़ी पियो आहे ॾिसी पियो न छोरी जा तमाशा। अञा तू चवंदो आहीं न त मां बक थी कयां। ई घर भला हाणे रहण जे लाइक आहे? मीरा मीरा मुठी मरण छड़ी दो छोरा छोरा छो अची छितो थियो बाबा बाबा या मां छितो थियो चोरी जा कम त ॾिसो सॼे ॻोठ में ख्वार कयो अथई सॼे ॻोठ में न हिन खे घर में पाण खे सुकून थो अचे न असां खे त सुकून वठण दे जेकर ॿीहर अहिड़ी हरकत कई न घर में कढी छॾींदोमांस। वो ही घर को तुंहिंजो थोड़ी आ। हाँ छा चई बाक़ी मारे तो खरा नथो चवाई त मथा त चढ़ बाबा छोरा छोरा छो अची छितो थियो आई अरे होश न विना पंहिंजो बाबा अॼु मां छितो थियो आहियां जेकर ॿीहर अहिड़ी हरकत कई न दोडा कढी छॾींदोमांस। दोडा कढी छॾींदे ॼण तूं मूंखे खाराई थो। मां चवाई तो ज़बान पाची बंद कर। बाबा बस कर मीरा बाहर आए घड़ी खन जे मजाक की त केड़ो आसमान किरी पियो। चाचा जेकॾहिं मीरा अञा ॿाहिरि आहे न त पोइ जवान कॾहिं थींदी? सॼे ॻोठ जा माण्हू खिलूं था कनि। थोरो घर खां ॿाहिरि निकिरी त ॾिसो माण्हू असांजे लाइ अलाए जे छा छा था चवनि। भाॼाई तूं त अदा जा कन भरे 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 अम्मा ऐं बाबा खां अदा खे अलॻि करे छॾियो आहे। अञा बि तुंहिंजो हाँ नथो ठरे। हा अञा वरी मूंखे बि पादर खाराइण जे चक्कर में आहीं। मुंहिंजा कन न आहिनि भरिया के मां चवाई तो लालीअ सां वात न हण। बाबा तूं बि हाणे कन खोले ॿुधी छॾ जेकॾहिं मीरा ॿीहर मोबाइल खई न भॼी छॾींदोमांसी। मूं भंडारे में रुपयो रुपयो गॾु करे मोबाइल वरिती आहे। ही मोबाइल भञने जहिड़ो मुफ्त में आई हुजे। हा हा भॼी तो मोबाइल ठीकु आहे तूं मुंहिंजे मोबाइल खे हथ त लाइ ॾेखार। बाबा बाबा रोक मीरा खे त वात न हणे न त मुंहुं पई हूंदई। मां वात थी हणा बाक़ी तूं ऐं भाॼाई त वात सिबियो वेठा आहियो। अमान खणी तूं ई माठ कर। जेकॾहिं इहा ई माठ करे न त सिज ओला खां न उभरे। तव्हां ई त पेरनि हेठां बाहि ॾिनी आहे त पोइ माठ कीअं कयां? लुकमान तोखे वरी छा थियो आहे? हां अदा तुंहिंजी ढर रब ने राण यारनि खे मथे ते चाढ़े छॾियो आहे। आखिर थियो छा आहे मूंखे बि त ख़बर पए न। मां ज़मीन तां गाह कयां पो अरे तोखे केतिरा चक्कर चयो आहे त असांजी ज़मीन मां गाह न कंदो कर। ॻाल्हि त ॿुध छा इहा ज़मीन तव्हांजी आहे? ज़मीन बराबर रईस जी आहे भले काई त असां न। अरे ॿुध जॾहिं असां तव्हांजी ज़मीन में ईंदा बि न आहियूं पोइ असांजी ज़मीन में हर भरू नासू हणण छो ईंदा हो? अरे ये नासू हणण जी हिननि जी पुराणी आदत। हाणे जेसि ताईं हिननि खे नासून वारा पादर न लॻंदा न इहे मुड़ंदा कोन। मां चवां थो त मूंसां बकवास न कयो। निकिरो तो ॿई निकिरो। ना ना असां न तू निकिरे ता हल निकर। जेकॾहिं मां न निकिरां त पोइ छा कंदा वड़े? असां आहियूं पहिरीं बास नाग खाई नेरन कंदा आहियूं। इज़त सां निकर निकर हल अरे छॾ मां ॾिसी रहंदमि मां तव्हां ॿिन्ही खे। तोखे कहिड़ी ज़रूरत पई जो बेवकूफ़नि जे फसल में वञी घिरियो आहे? ख़बर बि अथई तो सफ़ा चरिया आहिनि। मोचड़ो आहे खट मानी आहे ठो ते तॾहिं चरिया लॻा अथव तन। अदा हाणे उन्हनि चरियनि खरनि खे असां सुधारींदासीं। असां जेसी ताईं रब ने राणे खे कुटको न ईंदो तेसी ताईं कोन सुधरंदा। इहे सुधरण जा कोन्हनि। सॼो ॾींहुं इन्हनि खे मारे 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 इन्हनि जे पुठीअ ते सावा निशान थी वञनि न पोइ बि उथंदा न चवंदा वरी त मारे ॾेखार। अहिड़ा निभागा बेवकूफ़ आहिनि। पोइ ॿुधायो इन्हनि खे छा कंदव? अदा तूं बस आख़िरी दफ़ो रेस वॾे खे तूं तां ॾे पोइ इन चरियनि खरनि खे असां ॾिसंदासीं। काॾे वेंदा असां खां? इन्हनि खे मां सुधारे छॾियां हा पर रईस रोकींदो थो अचे। सिर्फ़ हिकु चक्कर मूंखे रईस सां मिलण ॾियो ॾिसूं त रईस छा थो चवे न त पोइ मुंहिंजो नालो आहे ओठो हणंदो आहे सोटो। अहिड़ो हणंदो आहे सोटो जो बकरी बेकटी न करे।
हाला जेसिताईं तूं हिन ज़मीनुनि ते घुमंदो रहंदे तेसिताईं मुंहिंजो रत टांडनि मथां टहिकंदो रहंदो। तुंहिंजी भलाई हिन में आ त ही ॻोठ छॾे ॿियो को वञी कर वसां। तो असांजे नंगन में हथ विधो पर पोइ बि तू मुझे साम्हूं जीअरो सही सलामत बीठो आई ऐं तो वारे भाउ गफ्फार खान जी मां वध में वध इज्जत ऐं एतिराम कंदो आहियां। रईस गफ्फार खान जेको बि फ़ैसिलो कयो आमन ना सदक ना असां दिल सां क़बूल कयो। मुंहिंजे ऐं तुंहिंजे विच में फैसलो थी चुको आहे। मुझे मथा ही तुझे मथा फर्ज बणजे थो। हाणे दिल मों बुग्स कीनो कढी अॻिते अमुन वारी जिंदगी गुज़ारियो। इन तबाही ऐं बर्बादीअ खां बचण जे लाइ अॼु बि कमाल खान मां पंहिंजे फैसले ते क़ाइमु आहियां। मूंखे छेड़े करण ते मजबूर न कर, न त तोखे चङी तरह ख़बर आहे। और जी सट थले ते दुश्मन चट। हाला तू भली इन फैसले ते कायम रह पर इन दिल खे सुकून तॾहिं मिलंदो जॾहिं तोखे ॻोठ मां तड़े कढंदुसि। ऐं तूं इहो न सम्झजां रईस गफ्फार खान जे फैसले खां पोइ मूं सभु कुझु विसारे छॾियो आहे। न हालार न मूंखां कुझु बि नाहे विसरियो। कमाल खान वो कारीगर नांग आहे जेको पंहिंजो वेर कॾहिं बि नाहे छॾींदो। यार यो मारो वगो पार्टी पियो थई इन जुमे के देई अच जायो। जुमो दर्जी ना पाण वारो। हां इन के त देई जायो। ओदी अम्मा जो तप खत्म थींदो या न? तान्या त अथस थोड़ो थो खे बा अन्या ताईं हुई तपवा दा सही त जोर दे ओदा। हां अम्मा के तप थई कम जीअं जीअं फसल जो कम वधंदो वेंदो न अम्मा जो तप भी न थोड़ा आसमान चढ़ंदो वेंदो। कम खत्म तप खत्म। कम जो तप ना है अबा। कम त तहां सभनी सां मां कराईंदी आया न। अल्लाह ही निभागे मच्छरन जो तप आई मड़े जोर त सही दे अम्मा। वो मां जे कदा मच्छरन जो तप आहे तो बुद्धा तो तुंहिंजे लाइ महारी वठी अचूं न। वाह दावा तू भी कमाल थो करी। जे कदे लैला के मुहारे में सुमारींदे त मजनू सां इहो ज़ुल्म थियो न। मजनू पोइ सॼी राति मुहारे जा चक्कर काटींदो रहंदो। हाय हाय मुंहिंजी लैला, हाय मुंहिंजी लैला। मजनू के केड़ी जरूरत आ जो ते मारे जा चक्कर कटींदो। मारे में अंदर गिरी पंजी लैला के बकड़ी सुमी पोए। तहां भला थाप खणण जो ठीको खयो आ छा? कॾहिं कॾहिं कुल भरो ॻाल्हायो ऐं इहा थाप थोरी ॿियनि लाइ बि बचाए रखो। ओयो मजनू नाराज़ थी पियो था। छॾ इन ॻाल्हि खे का ॿी ॻाल्हि कर। हां ॿी ॻाल्हि हल भला छॾियूंसि था। ओदी तू ॿुधा त शहर खां असांजे लाइ छा वठी आई? मुंहिंजा पहिरें ई मोबाइल जा पैसा खुटी पिया उहा ई अञा मां नाहे वरिती ऐं तव्हांखे वरी पंहिंजी लॻी आहे। ही नाराज़ न थी मुंहिंजी भेण। अचे ये वटि मोबाइल हिन ते वाट पता लॻाए। हां उबाला जा दो ओस पक अदा इहा मूंखे मोबाइल कोन थी खपे। मां त उहा टच मोबाइल वठंदमि जेकी मीरा वटि आहे। ओए वारो कर दी इहा टच मोबाइल वठ। पहिरियां तूं उनखे हलाइण सिख। जेकॾहिं सिखी वई न पोइ मूंखे सेखारजा मां बि टच मोबाइल वठंदुसि। जेकॾहिं न पठाणीअ इहा टच मोबाइल वरिती त पोइ कम खां कंदी ठुठो सॼो ॾींहुं टच मोबाइल में अखियूं हूंदसि। वो बा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ अदी के मोबाइल कोन वठण ॾींदासीं। तूं मुंहिंजे लाइ सियाणो न थी छो न मोबाइल वठण ॾींदे। मां को तुंहिंजे पैसनि मां थी वठां जा मोबाइल। वठ जा मां तूं मोबाइल वठ जा। भाइरनि खे दोॾा त न ॾेखार। ओ मां ही भी तो पुट पजणो पर अलाए कीअं छोरी थी पई।
जेकॾहिं छोरो थिए हा त राजन खे टाटा ॾे तव्हां खां बि ॿ हथ अॻिते हुजिया पर इहो बि शुक्र थियो जो छोकिरी थी पई। बाबा मां छोकिरी आहियां त छा थी पियो मूंखे त चङा भला छोरा ॾिसी वाट मटाए वेंदा आहिनि। बस छोरी बस उन्हनि खे कुटण लाइ तुंहिंजा भाइर ई खोड़ आहिनि। इहा पग तो पंहिंजे सिर मथां न रखी त बि सही आहे। ज़ोर ॾे हाणे। इहो बि मालिक जो शुक्र आहे जो अॼु कंहिंजी बि दाह कान्हे आई। अदा ॿुध बाबे आ ओ सावण सावण ओ आयो 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 हंसरा हथ पर कर। सावण जल्दी अच तोखे रहिसो घुरायो आहे। छो तुआरे मुहिबी पुटनि जेको आहे वरी लुकमान खे कुटियो आहे। अदा तूं हल मां जल्दी थो अचां। जल्दी पहुचण जी कजाए बाबा रहिस होश में न आहे असुल। हाज़िर अदा हाज़िर तूं हल मां अचां। हेॾा वे भली कहिड़ो बि बाबो हुई इज़त ॾे। छोरा न मुड़ियो मूं शुक्र कयो त अॼु ॾींहुं खेर जो गुज़री वेंदो पर लॻे थो अॼु बिरे सॼियूं छिड़बूं झलणियूं पवंदियूं। अदा यार गलती थी वई। अदा कहिड़ी तव्हां त रईस ॾे वई आहे बाबो उहो बि छिड़बियूं झलींदो पर इन लुकमान खे कुटको कोन ॾिनोसीं इहा ग़लती थी आहे। बस हाणे बस वधीक सियाणो न थी। वो बा अबा दुख तो थे तो लुकमान के ज़रूरत थे ला ॾिनासीं ऐं तोखे हर भरू रहिस जो छिड़बूं झलणियूं पवंदियूं। अहिड़ा कम जे न कयो हा त दुख छो थिए वहां। बाबा दुख इन ॻाल्हि जो न आहे जो तोखे छिड़बूं मिलंदियूं। दुख इन ॻाल्हि जो आहे जो सखड़नि थेलनि ते तोखे छिड़बूं मिलंदियूं। जेकॾहिं इन लुकमान खे ॿ चार पातर हणूं हा त पोइ तोखे छिड़बूं मिलंदा त दिलि ठरे हा। बाबा साईं असांजे मथां हिकिड़ो एहसान कयो इन रब न राणे खे सम्झायो असांजी त ॻिची में पइजी आहिनि। जेकॾहिं न सुधरिया न त मुंहिंजो नालो आहे ओठो हणंदो आहे सोटो अहिड़ो हणंदो सान सोटो जो बकरी बेकटी न करे। ओठा अॼु आयो होश न विञाए मूं खुदन खे सावण ॾांहुं मोकिलियो आहे। सावण अचे त मां उनखे छंड पटियां थो। रोज़ रोज़ सावण खे इन्हनि छोरनि जूं केतिरी दाऊं ॾींदव। इन सावण जे चवण ते छोरा सुधरण वारा ई न आहिनि। जेसी ताईं तव्हां घुराए इन्हनि ॿिन्हिनि छोरनि खे छंड न पटींदव न कोन सुधरंदा। सवाल ई पैदा नथो थिए जे रहिस वॾो इन बेवकूफ़नि खे सम्झाए सघे। काल कमदार ऐं मां ज़मीन ते हुयासीं त इन बेवकूफ़नि खे भॼंदो ऐं दाहूं कंदे ॾिठोसीं। असां त सम्झो ॿ टे खून करे विझंदा पोइ ख़बर पई त कुते जे पोया हुया। रहिस लिखो लछण छोरनि जा अञा इहे छोरा सुधरंदा। अछियूं ॾाढ़ियूं थियूं अथनि वतन था कुतनि जे पोयां भॼंदा। चई जाई थो इहे सुधरण जा न आहिनि। बाबा साईं पोइ हिकिड़ो एहसान कयो इन्हनि निभागनि खां ज़मीन खसे वठो। जॾहिं ज़मीन खसजी वेंदनि न त निभागा कंहिं सां न विढ़ंदा। तव्हांजे लाइ हारी खोड़ इन्हनि छोरनि खे ज़मीन ॾेई सॼे ॻोठ जे लाइ आज़ार पैदा कयो अथव। ओठा ज़मीन में रुधल आहिनि त कुझु तव्हां घटि आहे पर जे वांदा हूंदा न रोज़ 5-8 दाहूं ईंदियूं। थोरो सोच। कुझु बि कयो रहिस इन्हनि छोरनि खे सम्झाए छॾियो न त इन्हनि छोरनि जे करे माण्हू मरंदा। ओठा तूं बि कमाल थो करीं भला ॻाल्हि ॿुध को चरे सां चरियो थींदो आहे छा। ॻाल्हि बर्दाश्त खां घणी थी वई आहे रहिस। ओठा तूं होश न विञाए मां सम्झायां थो जे अञा बि न सम्झा न त पोइ सम्झ त ही आख़िरी फसल अथनि। फसल खां पोइ मां उन्हनि खां ज़मीन पुरींदुसि। ॿारो ॿारे सां गॾियो पियो आहे बनो बने सां रोज़ रोज़ पिया अटकूं। उन्ही खां बहितर त ज़मीन खसे वठो न हूंदा न खौस थींदी। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।